पंहिंजे साल जा सदका ॾेई पंहिंजी हयाती हाराए रहिया आहिनि। उन मरंदड़ मोरनि जूं माइरूं वार जा बुक मुंहं ते मले पिटे पार कढी सूह ते वेड़ करे मातम करे रहियूं आहिनि। बाबा मातम करे रहियूं आहिनि। बाबा उतर में प्यासन पकिन जा लाश रामन ते लुॾे ते ॾिठा मूंखे तारल जा लाश ते लुॾंदे नज़र आया। बाबा पाणी जे पुड़े पुड़े लाइ मूं ॿार पसंदि ॾिठा। बाबा जन जो साह सुख टाणे साड़े कढी छॾियो आहे, कढी छॾियो आहे। बाबा माइरूं विछोड़नि जा वठ नसांदे पाणी जी सेज ते मुक्त थी वियो आहे। बाबा मूं हिकु पासे अॾा भरिया ॾेख ॾिठा त ॿी पासे असेंबली जे फ्लोर तरीन खे हक़ ॾियण जी ॻाल्हि ते वरी ताड़ियूं वॼाए रहिया हुआ। बाबा बाबा ये ताड़ियूं मज़लूमनि जी महतुनि सां मज़ाक टटोल ते लॻो। बाबा टटोल ते लॻो। बाबा हर दर्दियों पियो आहे ताक ताक ते अर्दिन जा बार ऐं महतुनि जा पेर लॻा पिया आहे। पर मुंहिंजी हिन सिंध जी करबला जो किनारो केरु लिखे, केरु सुणे ऐं केरु चए। बाबा यार को समझो त मुंहिंजा पुट खे निभाग आई चंडा आहे। यार जो ख़बर पई त मुंहिंजे पुटनि जे अंदर में को दर्द उठे। वाह 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 बुझाए छॾे तंग तोड़े। वाह यही दाव चलतो जॾहिं न मुंहिंजो हिताला कंहिं वॾी स्क्रीन ते आयो त माण्हुनि जूं मतियूं ई ॾिसी वियूं। तू भल न मन बाबा पर याद रख हिकड़ी पाण चढ़ त मुंहिंजो पुट रख दुनिया जो वॾो जॾहिं न के खड़पील डायरेक्टर जी मुझो मतलब त मामा लालो जी या असांजे डायरेक्टर फहीम या भुट्टो जी मुझे नजर पई उन्हनि मां होदा ओ भदे तारन सां अदाकारी जो शौक़ इते ही पूरो कदो लखो अल्लाहु अकबर। अरे कुकुड़ कुत्ता विड़ा इधर कौम के तरक्की कदी इन सासी के कच्छ में खड़ी घुमण का भलो थई त पठी थी बोरियूं मेहनत मजदूरी करे रोजी कमाए। असांजा नौजवान सॼो ॾींहुं होटलुनि ते वेही वक़्त जा पखा था उॾड़नि। अरे कुकुड़ विढ़ाइण का भलो थो त मतियूं विढ़ायो मतियूं कुछ कयो जेकॾहिं अॼु कुछ न कयो त हथ मलींदा रहिजी वेंदो हथ मलींदा।